ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 33 अध्याय जे आखिरी भाग में ॾिठो त जॾहिं राजा परीक्षित जे मन में सिंसो उत्पन्न थिए थो त भगवान श्री कृष्ण ॿियनि जी स्त्रियनि सां रास लीला छो कई, तॾहिं श्री सुखदेव जी महाराज भगवान जी इन लीला जो वर्णन कंदे राजा परीक्षित जो सिंसो मिटाइनि था ऐं उन्हनि खे ज्ञान उपदेश ॾेई ॿुधाइनि था त पाण खे कॾहिं बि भगवान जे कंहिं बि लीला ते सिंसो न अचणु घुरिजे, छो त हुन जी लीला अपरम अपार आहे ऐं न को ई उनखे को ॼाणी सघे थो। तंहिं लाइ पाण खे पंहिंजी ॿुधी अनुसार सिर्फ़ उन जी लीला जो चिंतन ऐं उन जो प्रेम सां ध्यानु करणु घुरिजे। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 34 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे अजगर नांग जो राजा नंद जी अधु ॼंघा ॻई वञणु। श्री सुखदेव जी महाराज चयो, हे राजा, जीअं श्री कृष्ण सुदर्शन नाले विद्याधर खे नाग जे जनम मां चढ़ायो ऐं शंखचूर नाले दैत खे मारियो, सा कथा ॿुधायां थो, ध्यानु ॾेई ॿुध। नंद हिकिड़े ॾींहुं सभिनी ग्वालनि ऐं गोपियुनि खे चयो त मूं श्री कृष्ण जे जनम वठण ते उहा सिखा कई हुई त जॾहिं मोहन प्यारो 12 वरियनि जो थींदो तॾहिं मां पंहिंजे सभिनी ज़ात वारनि ऐं आस पास वारनि समेत डोल दमामा साण करे वञी अंबिका देवीअ जी पूजा कंदसि। सो हाणे महाराणीअ जी कृपा सां ही ॾींहुं आयो आहे, तंहिं करे सभिनी खे हली उते पूजा करणु घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी सभई ॾाढा ख़ुशि थी नंद, यशोदा, कृष्ण, बलराम, गोपियुनि ऐं ॿियनि सभिनी नंढनि वॾनि सां गॾिजी ॾाढी ई धाम धूम ऐं ख़ुशीअ सां ॻाईंदा वॼाईंदा हलिया। खीर, ॾुध ऐं मेवा मिठाई पकवान वग़ैरह पूजा जो सामान गाॾियुनि ऐं बैलनि ते लॾे सरस्वतीअ जे किनारे ते पहुची सनानु करे गुरुअ खे घुराहे विधीअ सां देवीअ जी पूजा कई ऐं हथ जोड़े चयो, हे अंबिका माता, तुंहिंजी कृपा सां मुंहिंजे मन जी मुराद पूरी थी, मां तव्हांजी पूजा करियां थो। तंहिंखां पोइ गऊ ऐं सोन वग़ैरह दान करे 1000 ब्राह्मणनि खे चङी रीति भोॼन करायो। उन ॾींहुं श्री महादेव जी बि देवताउनि समेत उत दर्शन करण लाइ आयो हो। जॾहिं पूजा ऐं परिक्रमा करण ऐं ब्राह्मणनि खाराइण में सॼो ॾींहुं गुज़ारे शाम अची थी, तॾहिं नंद सुमेर सभु विर्त रखी राति जो उते ई सुम्ही पिया। तंहिं बाद जॾहिं अधु राति जे वक़्तु हिकिड़ो वॾो नांग अची नंद बाबा जी अधु ॼंघा खाई वियो ऐं उन जाइ पाण खे मौत जे वात में ॾिठाई, तॾहिं श्री कृष्ण भॻवान खे नंद बाबा पंहिंजी रखिया लाइ पुकारियो।
नंद बाबा जो आवाज़ ॿुधी सभई ग्वाल बाल ऐं गोपियूं उथी ॾीओ ॿारे ॾिठो त हिकिड़ो नाग नंद जी अधु ॼंघा ॻई रहियो आहे। उहो हाल ॾिसी उहे बरंदर काठियुनि सां उन नाग खे मारण लॻा, पर उन नंद जो पैर की न छॾियो। तॾहिं सभिनी हार मञी श्री कृष्ण खे जाॻायो। जॾहिं श्री कृष्ण भॻवानु ॿारनि वांगुरु अखियूं मेटींदो उथी जीअं पंहिंजे खाॿे पैर जो आङूठो उन नाग खे चुबायो, तीअं उन अजगर नंद बाबा जो पैर छॾे ॾिनो ऐं लोॾो खाई आदमीअ जी शकल थी तमामु सुंदर स्वरूप धारे गहना ऐं कपिड़ा पहिरे राजाइन वांगुरु थी पियो ऐं श्री कृष्ण खे दंडवत करे उन जे साम्हूं बि हथ जोड़े स्तुति करण लॻो। सभई चयो जय श्री हरि। ही हाल ॾिसी नंद ऐं सभिनी गोपियुनि ऐं गोपनि खे ॾाढो अजब लॻो। तॾहिं श्याम सुंदर उन आदमीअ खां पुछियो त तूं नांग जो रूप छो धारण कयो आहे? इहा ॻाल्हि ॿुधी हिन हथ जोड़े चयो, हे वेंकटनाथ, तव्हां अंतर्यामी आहियो। तव्हां खां का बि ॻाल्हि लिकियल कान्हे, पर तव्हां जी आज्ञा सां पंहिंजो हाल ॿुधायां थो। मां सुदर्शन नाले विद्याधर हंसपुर जे रहण वारो पंहिंजी दौलत, सुंदरताई ऐं बुद्ध जे अभिमान खां पाण जहिड़ो कंहिंखे बि न सम्झंदो हुअसि। देवताऊं बि मुंहिंजी घणी इज़त कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं मां विमान ते चढ़ी सैर करणु निकितसि। वाट में अंगरा रखेश्वर जो बदशकल कुॿो हो, तंहिंखे ॾिसी मूंखे खिल आई। मूं मश्करीअ में केतिरा दफ़ा पंहिंजो विमान उॾाईंदो उते थे वठी वियसि। तॾहिं रखेश्वर विमान जे पाछे पवण करे कांवड़ जी मूंखे श्राप ॾिनो त तूं अजगर नांग थी पओ। जॾहिं मूं उन श्राप जे ॿुधण खां पोइ पंहिंजे अपराध खिम्या कराइण वास्ते घणी वेनती कई, तॾहिं अंगरा रखेश्वर चयो त मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि मोटी नथी सघे। कुझु ॾींहं में श्री कृष्ण भॻवान जे चरणनि पवण करे तोखे वरी विद्याधर जो जनमु मिलंदो। सो हे महाप्रभु, मां तॾहिं खां तव्हां जे चरणनि जी इच्छा रखंदो हुअसि ऐं उन करे मूं अॼु नंद जो पैर झलियो त मूंखे तव्हां जो दर्शन मिले। सो हाणे तव्हां दया करे मूंखे पंहिंजो दर्शन ॾेई कृतार्थ कयो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद्भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 34 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।